जामशोरो में लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जी सैंडीकेट जी इलेक्शन थी गुजरी जंहिंमें डॉक्टर ज़मीर हुसैन तुनियो 81 वोट खणी कामयाबी माणे वरिती। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरो जी सैंडीकेट जी इलेक्शन रजिस्ट्रार लम्स डॉक्टर गुलाम मुर्तज़ा दायो, डॉक्टर अशफाक अहमद मेमन ऐं डॉक्टर मोहम्मद शेख जी निगरानी हेठि लम्स आरटी हाल में थी गुजरी। सैंडीकेट जे 154 वोटनि लाइ 8 उम्मीदवारनि में मुक़ाबिलो थियो। मुक़ाबले दौरान डॉक्टर ज़मीर अहमद तुनियो सभिनी खां वधीक 81 वोट खणी कामयाब थियो, जॾहिं त डॉक्टर मदिया अब्बासी 9, डॉक्टर अकरम 8, डॉक्टर फ़हीम 29 ऐं डॉक्टर ज़फ़र 10 वोट खया। सैंडीकेट जी इलेक्शन में कामयाब थियल डॉक्टर ज़मीर अहमद तुनियो चयो त हू फैकल्टी मेंबरनि जो थोराइतो आहे जिन खेसि अक्सरियत सां वोट ॾेई कामयाब करायो। ऐं अलहमदिल्ला ही खटी आयो आहे। हिकु त टीचर सुठो आहे, जेसिताईं यूनिवर्सिटी जो तालुक आहे, जेतिरी सुठी टीम ईंदी सुठा टीचर ईंदा ऐं जेतिरो मार्जिन वधे जो मक़सदु ई इहो आहे छो जो हिन जो मार्जिन बि सुठो आहे। 146 मां 81 वोट खयां अथई। पंहिंजे दोस्तनि जो, पंहिंजे महिरबान भाइरनि जो, जिन मूंखे हेॾी वॾी इज़त ॾेई करे हिन पोज़ीशन ते आंदो, मां तमामु घणो वरी थोराइतो आहियां उन्हनि दोस्तनि अहबाबनि जो जिन मूंखे हेॾी इज़त ॾिनी, एॾी वॾी लीड सां जीत रहियो। जेका हिकु रेजिड्यूअल पीरियड जे लाइ इलेक्शन हुई उहा 15 महीननि जे लाइ आहे ऐं उन में डॉक्टर ज़मीर कामयाबु थियो आहे ऐं तक़रीबन 8 कैंडिडेट हिसो वरितो ऐं ज़मीर ॾाढो मेजॉरिटी सां 81 वोट खणी डॉक्टर ज़मीर जेको आहे असांजो असिस्टेंट प्रोफेसर आहे ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट जो कामयाबु थियो आहे। चवणो त हू चूंडनि खां पोइ इदारे ऐं फैकल्टी मेंबरनि जी भलाई लाइ कमु कंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk